चयो है कि लॉफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, यानी खिल जड़ी खुराक कोन अथव। तव्हां मञो था या नथा मञो? मञो था न इहा ॻाल्हि, खिल जड़ी त खुराक कोन्हे। ऐं जिते बल्लू भाऊ जहिड़ी शख़्सियत मौजूदु हुजे उते खिलण त वाजिबु आहे। चवंदा आहिनि कि असां पंहिंजे शहर बैरागढ़ में चवंदा आहियूं कि कोई बीमारी थिएव थी, कोई दिक़त थिएव थी, डॉक्टर वटि न वञो, काॾे वञो? बल्लू भाऊ वटि। थोरो खिली अचो, उड़की अचो, थोरो पॉज़िटिव एनर्जी खणी अचो त बीमारी पंहिंजो पाण ई गुम। त ॾाढो प्यार सां सम्मान सां मां आमंत्रित करणु चाहींदमि बल्लू भाऊ खे। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत आहे। ठाहियो बाक़ी जेके बीमार आहिनि उहे बल्लू खे ॾिसण ईंदा आहिनि, उहे शिकिल खे ॾिसी खिलंदा आहिनि। साईं हाणे भॻवानु शिकिल अहिड़ी ठाही आहे, छा कयां? मुंहिंजी घर वारी चवंदी आहे त तोखे भॻवान को नमूनो ठाहे मोकिलियो। अरे मुंहिंजी नुंहुं आहे न, नुंहुं मुंहिंजी पोटी रोअंदी आहे, चवंदी आहे ॿुधो कोन था, ॾिसो कोन था बबली रोए थी। अड़े रोए थी त मां छा कयां? चई शिकिल ॾेखारे थोसि। अड़े हाणे शिकिल ॾेखारे खिलण वेंदा की 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 अरे मूंखे अंदरि सड़ंदो आहे, छा कयां? मुंहुं ॾियणो आहे न साईं। हे असांजो मनोहर लाल आसवाणी साहिबु चयो, हुनजी ॻाल्हि मूंखे दिलि ते लॻी। भई चांहि प्यारींदा आहिनि, कविता ॿुधाईंदा आहिनि। साईं मां सुबुह जो दर ते बीह रहंदो आहियां, जेको लंघंदो आहे चवंदा आहिनि साईं जो टीह तरफ़ा झूलण साईं खे इहा ई वेनिती कंदुसि, ॿुधो असांजी प्रार्थना साईं झूलेलाल, ॿुधो असांजी प्रार्थना साईं झूलेलाल। अरे गोंदिया वारनि सजणनि खे यार कयो मालामाल, खूब कन तरक़ी सिंधी, अरे खूब कन तरक़ी सिंधी, अञा अॾाइन मारियूं यार सभिनी जी ख़ुशहालीअ लाइ ज़ोरदार वॼायो तारियूं। साईं असां सिंधियुनि ते भॻवान जी वॾी महिरबानी आहे, तॾहिं झूलण जे दर ते ईंदा आहियूं कुझु न कुझु वठणु। पर मां भली हूअं झूलण जे दर ते वञा न वञा, पर जंहिं ॾींहुं किथे प्रोग्राम हूंदो आहे त मंदर में ज़रूरु ईंदो आहियां। हींअर भोपाल मां निकितो त वियुसि मंदर में, आसी त वठी वञूं न साईं, सफ़र सुठो थिए, प्रोग्राम बि सुठो वञे, पर कॾहिं कॾहिं झूलण जी एॾी महिर थींदी आहे ॻाल्हि ई न पुछो साईं। पोइ अलाए भॻवानु मज़ाक कंदो अलाए छा ख़बर न आहे। साईं भेरे अञा निकितुसि घरां, मंदर जे मस पेर रखियमि, हिकिड़ो नशेलो आहे हथु पकड़ी, मां चयो मरी आहे छा कंदो? चई भैया कहाँ जा रहे हो? यार मंदिर जा रहा हूँ यार, बाहर जाना, गोंदिया जाना है। ये पहले मेरे सवाल का जवाब दो। मैं पीतल यार जिको चाहिए जवाब दींदो कि बताओ कौन है इस दुनिया में सबसे बड़ा? मैं मंदिर आ गया। भैया मंदिर सबसे बड़ा है। अगर मंदिर सबसे बड़ा तो धरती पे क्यों खड़ा? मां ठीक है भैया, धरती बड़ी? अच्छा धरती बड़ी, शेषनाग में क्यों खड़ी? अरे मारी जगह मारे हे गुरुदेव यार शेषनाग बड़ा शेषनाग बड़ा, शंकर के गले में क्यों पड़ा? अरे भैया शंकर भगवान बड़ा, यार मेरे को जाने दो यार, देर हो रही, मेरी गाड़ी निकल जाएगी। ऐसे कैसे? शंकर भगवान बड़ा तो पहाड़ में क्यों पड़ा? अरे यार हमारी गिर भैया पहाड़ बड़ा, पहाड़ बड़ा, अगर पहाड़ बड़ा तो हनुमान की हथेली में क्यों पड़ा? यार सवाल बताओ, सवाल बड़ी रुआरे चली। हे गुरुदेव यार हनुमान बड़ा, अब तो मेरे को छोड़ो। हनुमान बड़ा, राम के चरणों में क्यों पड़ा? अरे मेरे देवता राम बड़ा, यार मेरे को छोड़ो ना। राम बड़ा, रावण के पीछे क्यों पड़ा? अरे यार मगे रोड चोरी हथकड़ी जोड़ा। अरे गुरुदेव एक ज्ञानी पुरुष तुम ही बताओ यार कौन है बड़ा, मेरे को नहीं मालूम कौन है बड़ा। अब आए रस्ते सुनो, इस दुनिया में वो ही है सबसे बड़ा जो फुल दारू पीने के बाद भी अपनी टांगों में खड़ा। सही है ना, सही कड़ा कड़ा अनुभव
छाती ने मुंह टेढ़ो न सकती ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असां झूलण साईं जे दर ते आया आहियूं ऐं सिंधियुनि ते वॾी कृपा आहे झूलण जी उहो त ठीकु आहे पर थोरो ॿोलीअ ते जीअं चयो त घर में बि सिंधी कोन था ॻाल्हाईंदी अरे इहा सही ॻाल्हि आहे। अच्छा हूअं सभिनी वेंदा होशियारु आहियूं। हिकिड़ो काको वीचारो बीमार थी वियो जॾहिं बीमार हो आख़िरी वियो साह खणे वीचारो कई रड़े अरे रामू मुंहिंजो पुटु किथे आहे रामू चयो बाबा पेरनि खां बीठो आहियां अच्छा कि वरी शामू किथे आहे बाबा साॼे पासे बीठो आहियां कि भला गोबिंद किथे आहे कि खाधे पासे बीठो आहियां बाबा अरे काको उथी करे चई छोरा सभु हिते आहे त दुकान ते केरु आहे साईं असां सिंधी सभिनी में होशियारु आहियूं दुकान जी कहिड़ी चिंता आहे असांखे हर ॻाल्हि जी चिंता आहे। हिकिड़े भेरे हिकिड़ो साईं जिन पैदा हुयो टे सिंधी टे ॼणा बि हुआ हिकिड़ो सिंधी हिकिड़ो गुजराती हिकु मद्रासी जिन चयो मां आहियां तव्हांजी शेवा करण पर हिकु शर्त आहे हिन तालाब में तव्हां का बि शइ फिटी कयो मां तुरंत खणी ईंदुसि साईं गुजराती चयो ठीकु आहे विधई सुई उहो ॿोले खणी आहे कि हाणे खाई वेंदो आहे तोखे कि मां तुंहिंजी शेवा न कबे कि हाणे पियो अचे साईं आयो ॿिए जो नंबर उहो बि सिंधी कोन हो कि हाणे मां छा कयां विधई रुपए जो सिको ॻोल्हियां उहो ॻोल्हियां हाणे सिंधीअ खे चकर अचे कि हाणे आहे यार मुंहिंजो वारो हाणे मां छा फिटी कयां सुई बि ॻोल्हियां रुपयो बि ॻोल्हियां मुंहिंजो छा न ॻोल्हींदो चई ठीकु आहे इहा मथे में सूर त हिकु मिंट बीह कॾहिं ताईं एस्प्रो जी गोरी अञा वात में विझे सिंधीअ जो दिमाग़ डुकियो ठका टुटी गई तलाउ में चई ॻोल्हियां हाणे गोरी त ॻरी वई न किथां लभंदी वो जिन आयो बाबा नहीं मिल रही है कि हाणे मुंहिंजी शेवा कर ऐसे तो नहीं केॾो दिमाग़ पर हा इहा ॻाल्हि आहे थोरी सां ॿोलीअ जे मामले में ॿारनि सां बि यार हिंदी था ॻाल्हायूं उहो थोरो हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि जेकॾहिं सिंधी ॿारनि सां न ॻाल्हाईंदासीं त असांजो कहिड़ो हाल थींदो कि वञी विसारींदो थो ॿोली अरे वञी विसारींदो थो ॿोली यार बुछड़ा थींदे हाल सिंधी आई सिंधी थी चल जय जय झूलेलाल साईं मां जा सिंधी आई सिंधी थी चओ सभई ज़ोर सां चओ जय जय झूलेलाल जेतिरो ज़ोर सां चवंदो तव्हांजो भलो मूंखे छा करिणो भलो तव्हांजो आहे न साईं अरे सिंधी आई सिंधी थी चओ यार सिंधी आई सिंधी थी चओ अरे वञी विसारींदो थो ॿोली बुछड़ा थींदे हाल कि कुंवारो रहिजी वेंदे ॿार यार ॿार बि केरु न ॾींदे चवंदी हूंदी पुटु पटेल जो यार गोद वरितो हूंदे साईं हाणे सिंधी ॻाल्हाईंदो ई कोन त जेका माइटी छोकिरे जी माइटी थी अथसि कोन चवंदो यार पटेल जो पुटु हूंदो सिंधी ॻाल्हाए कोन माइटी न थींदी कि कुंवारो रहिजी वेंदे ॿार ॿार केरु न ॾींदे चवंदी हूंदो पुटु पटेल जो यार गोद वरितो हूंदे अड़े पार कढी विया पुट पिटींदे साईं कुंवारा रहंदा पिटींदा न कि पार कढी विया पुट पिटींदे यार ठोर कुटींदे ज़ाल अरे सिंधी आई सिंधी थी चओ सिंधी आई सिंधी थी चओ जय जय झूलेलाल साईं पशु बि पंहिंजी था ॻाल्हाइनि जानवर बि पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि अरे पशु बि पंहिंजी था ॻाल्हाइनि यार असां कोन ॻाल्हायूं अरे शींहं कंदो छा ढेंचू ढेंचू अरे कुतो कंदो छा म्याऊं पशु बि पंहिंजी था ॻाल्हाइनि असां कोन ॻाल्हायूं अरे शींहं कंदो छा ढेंचू ढेंचू कुतो कंदो छा म्याऊं अरे रंभू पिया था राग छॾे सिंधी राग विसरी आहे रंभू पिया था राग छॾे यार आ डिस्के जो धमाल अरे सिंधी आई सिंधी थी चओ सिंधी आई सिंधी थी चओ यार VIP समझी भगवान ॾिनी आहे ख़ासि ज़ुबान साईं सिंधी VIP तव्हां थोरो ध्यानु ॾियो अरे VIP समझी भगवान ॾिनी आहे ख़ासि ज़ुबान यार ॿियो त चई ॾेखारे कोई ॾाढो ॼञ सिंधी दरबान चई ॾेखारे चवंदो ॾाढो जंज सिंगी अरे बब चवण में लॻंदो साल यार सिंधी आई सिंधी थी चओ सिंधी आई सिंधी थी चओ यार वञी विसारींदो
थो बोली बुछड़ा दींदे हाल अरे मरने कोई भी धर्मराज पुछंदे सवाल सिंधी में यार ठगा चंबो हण तुझे दींदे तू जवाब हिंदी में साईं मुझे खबर आ न मां थी आया न मथा अरे हाणी गाल है अब मैं ना तेरी वो कुदरती पहुंचियो मथे उते धर्मराज बलुअन गाल करे तो वे छा खबई सुर्ग खबई या नर्ग खबई किथे मोकलिया पेरी मां च बाबा किथे जाए नरे जाए देणी दे तो विच दे जाए दे बिनी पासे ग्राहक आईंदा मोट दुकान खोली चे यार तू कम बनाई वञ वापस दे वतने वापस आया के मरने पोए धर्मराज पुछंदे सवाल सिंधी में यार ठका जंबो हणंदी जे दींदे तू जवाब हिंदी में अरे कैल कर्म सब धोपजी वेंदे जेके धर्म कदा सब धोपजी वेंदा कैल कर्म सब धोपजी वेंदे कन्न पटी ने काल यार सिंधी आई सिंधी टीचर सिंधी आई सिंधी टीचर यार वनी विसारी दो तो बोली बुछड़ा थी धन्यवाद।